पंहिंजे घर मां का बि शइ चोरी करणु कीअं आहे? साईं, चोरी चोरी अथव। जेकॾहिं कोई माण्हू पंहिंजे घर जी चोरी करे थो त इहा बि ईअं ई ग़लति आहे जीअं शहर खां का चोरी करे, जीअं दुकान खां का चोरी करे। इहो बिल्कुलु जाइज़ न आहे त मां घर मां चोरी कई आहे ॿिए जा पैसा त मुंहिंजे लाइ हिलाल थींदा। न, बिल्कुलु गुनाह आहे। इहा ईअं चोरी आहे जीअं बाज़ार जी चोरी आहे। अलबत्त उलमा हिकिड़ो नुक़्तो ज़रूरु लिखियो आहे, उहो कहिड़ो त जेकॾहिं अगरि कंहिं बि औरत आहे उनखे मुड़ुसु जेको ख़र्चु नथो ॾिए, मुड़ुसु जिन जो ख़र्चु उनखे नथो ॾिए, त इन खां बाद में औरत ॾिसे थी हाणे मां सर्फ कॾां आणियां, मां सांभर कॾां आणियां, या घर जी जेकी बि ज़रूरत आहे उहा मां कॾां पूरी कयां, त उलमा फरमाए थो उन औरत जे लाइ एतिरी गुंजाइश आहे त उहा औरत उन सामान जेतिरा मुड़ुस जी चोरी करे सघे थी। हा साईं, इहा ॻाल्हि न ॿुधायूं? न ॿुधायूं? एतिरी साईं चोरी करे सघे थी। चोरी करणु खपे न, पोइ बि उलमा लिखियो त इहो भलो तरीक़ो न आहे, इहो भलो तरीक़ो न आहे। पर मुड़ुसु जेको आहे सफ़ा ज़ालिम टोटरी आहे जो औरत खे 100 रुपया बि नथो ॾिए, त साईं औरत कम से कम कपिड़ा त घर में धोंदी न। त कम से कम पोइ उन औरत लाइ इहो हुकुम आहे जंहिंखे मुड़ुसु टको बि नथो ॾिए, त अहिड़ी औरत पंहिंजे मुड़ुस जे जेब मां 100 रुपये जी ज़रूरत आहे 100 रुपया कढी सघे थी, 200 जी ज़रूरत आहे 200 खिसकाए सघे थी। ॿुधाएसि बिल्कुलु न, गुनाह औरत खे न मिलंदो। छाजे करे? अरे मुड़ुस बि जेको आहे दजाल लॻो पियो न। इहो कम से कम निकाह जे अंदरि छा हुकुम आहे? निकाह जे अंदरि इहो हुकुम आहे त तव्हां निकाह कयो, औरतुनि खे राश बि ॾींदव, ख़र्च बि ॾींदव, पोइ निकाह कयो। वरना इस्लाम फरमायो कंहिं क़िस्म जो कोई बि निकाह न कयो। कंहिं सूरत में निकाह करणु वाजिबु हूंदो आहे, कंहिं सूरत में निकाह करणु फ़र्ज़ु बि थी वेंदो आहे। जंहिं टाइम नौजवान ॾिसे त मां वटि जवानी बि तमामु घणी आहे, हाणे मूंखां बिल्कुलु गुनाह जो गुनाह ई थींदो, ऐं मां वटि पैसो बि आहे, मां वटि राश बि आहे, शरीयत फौरी तौरु हुकुम ॾिनो तुंहिंजे मथां हाणे लाज़िम आहे तूं हाणे निकाह करे छॾ। वरी कंहिं जे बारे में हुकुम आहे त हिकिड़ो नौजवान आहे पर जवानी बि उनखे भरपूर आहे, पर ॾिसो त 1 नंबर ते मां बदतमीज़ आहियां, यानी ॻाल्हाइण जो मूंखे ढंग ई न आहे। 2 नंबर ते सुञो आहियां, अहिड़ो सुञो आहियां जो मस्तो ई माल जे अंदरि कोई बि हाफ़ न आहे पीआरींदो, ऐं को कम बि न आहे। हाणे मां छा कयां? शरीयत अहिड़े बारे में लिखियो आहे त तूं निकाह हाली पंहिंजे निकाह खे मुख़र करे छॾ। छाजे करे? कम से कम यार एतिरो तूं माल ठाहे न, जो हिकिड़ी ॿी औरत खे जॾहिं तूं घर में वठी ईंदे कम से कम उनखे खाराईंदे त सही न। ऐं सिर्फ़ु निकाह साईं इन जो नालो न अथव त औरत सां तव्हां निकाह पढ़ाए करे मौलवी साहिब खां 5000 में इन खां बाद में औरत खे घर में रखे छॾियो, इन खां बाद में उनखे न ख़र्चु ॾियो, न उनखे खाधो ॾियो, न उनखे लिबास ॾियो, न उनखे चङी तरह राश ॾियो, त हे बिल्कुलु ज़ुल्म आहे पोइ औरतुनि जे मथां। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। राति जो घर में राति जो घर खे ॿुहारी ॾियणु कोई बि मसइलो न आहे। राति जो घर खे ॿुहारी ॾेई सघो था साईं, कोई टेंशन न आहे। हरम में राति जो सफ़ाई कंदा आहिनि, हरम में राति जो सफ़ाई कंदा आहिनि। चवंदा साईं राति जो सफ़ाई कंदासीं त सॼी जेको आहे बरकत घर मां निकिरी वेंदी। हरम में राति जो सफ़ाई कंदा आहिनि, उतां खां वधीक किथे बि बरकत न आहे। हरम में राति जो सफ़ाई मां 12 बजे उते सफ़ाई थींदी ॾिठमि, 1 बजे सफ़ाई थींदी ॾिठमि। हरम में अंदरि मस्जिद नबवी में बि त बाबा हे बिल्कुलु ग़लति ज़हन आहे। राति जो ॿुहारी ॾींदो त सॼी बरकत निकिरी वेंदी। काॾे निकिरी वेंदी? काॾे निकिरी वेंदी? नमाज़ जी पाबंदी कयो, क़ुर जी तिलावत जी पाबंदी कयो, अल्लाह ताला जेको आहे तव्हांखे बरकत ॾींदो। बाक़ी राति जो ॿुहारी ॾियण में कोई बि फ़र्क़ु न आहे पवंदो। साईं, जमायत में जेकी तकबीर लॻाई वेंदी आहे इन में हिकु अल्फ़ाज़ चवणु कीअं आहे? इमाम अहमद बिन हंबल जे नज़दीक हिकु अल्फ़ाज़ चयो वेंदो। कीअं? जीअं सऊदी अरब में असां वेंदा आहियूं, उते मस्जिद नबवी में ऐं मस्जिदुल हरम में उते पेशवाम तकबीर कहिड़ी चवंदो आहे? अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह। उते पेशवाम पोयां तकबीर ईअं ई लॻाईंदा आहिनि, यानी हिकु अल्फ़ाज़। उहे इमाम अहमद बिन हंबल खे फॉलो था कनि, यानी हंबली मसलक खे फॉलो कंदा। असां हनफ़ी मसलक खे फॉलो कयूं था। इन जे करे असां ॿ जेको अल्फ़ाज़ तकबीर जे चऊं था, असांजे नज़दीक इहो मुस्तहब आहे, उन्हनि जे नज़दीक हिकु अल्फ़ाज़ जेको आहे मुस्तहब आहे, वरना कोई फ़र्क़ु न आहे। सरकारी शइ खे खपणु कीअं आहे? सरकारी शइ जेकॾहिं तव्हांखे मिली आहे त पोइ उनखे खपाए सघो था। साईं ॻाल्हि सम्झ में आई? सरकारी मूंखे मिली आहे प्लेट, हाँ PP वारनि ॾिनी त साईं मुजीब रहमान खे 500 वाट वारी प्लेट ॾेई छॾियो, मूंखे मिली, हाणे इनखे मां खपाए सघां थो? पर जेकॾहिं अगरि मां सरकारी नुमाइंदो आहियां, मूंखे प्लेटूं मिलियूं आहिनि कम से कम 100-150 प्लेटूं, साईं मुजीब रहमान साहिबु तव्हां हिन ॻोठ में हिकु माण्हू खे ॾेई छॾियो,
मां छा कयां त भाई 100 प्लेट जेको मां खपाए करे पैसा पंहिंजी जेब में नाजाइज़ हराम रहंदो क़यामत ॾींहुं सभिनी प्लेटुनि जा पैसा तोखां कढिया वेंदा। ॻाल्हि सम्झ आई सी न? सरकारी शइ तव्हांखे मिली आहे त पोइ तव्हां मालिक थी वियो, पोइ तव्हां हुनखे खपाए सघो था, पर सरकारी शइ अमानत तौर ते मिली आहे त बाबा हे पब्लिक जो हक़ु आहे, हे ॻोठ वारनि जो हक़ु आहे, इहा शइ उन्हनि खे ॾिनी वञे त उन में जेकॾहिं को माण्हू गुंडागर्दी करे त क़यामत ॾींहुं उहो भरींदो। जेके कारी साहब नंढे ॿारनि खे मारींदा आहिनि उन्हनि जो मारण कीअं आहे? ग़लति असां बिल्कुलु। कारी साहब जेके नंढे ॿारनि खे यानी जानवरनि वांगुरु जेको कुटींदा आहिनि हे बिल्कुलु ग़लति आहे। बाक़ी ॿार खे कम से कम दड़को ॾिनो वेंदो ऐं उस्ताद जो रोब जेको आहे ॿार जे मथां थियणु खपे, वरना जेको ॿार न पढ़ंदो। जेकॾहिं अगरि पीउ पुट जे मथां रोब न कंदो आहे त इहो पुट बि जेको ॻिची में पवंदो आहे। कम से कम उस्ताद जेको कारी साहब आहे ॿार खे पढ़ाए थो, पंहिंजो रोब जेको आहे लाज़मी रखे। उन रोब मां मुराद ईअं न आहे त उनखे गॾु ऐं घोड़े वांगुरु उनखे कुटे, जीअं अमूमन कुझु कारी साहब ॿारनि खे कुटींदा आहिनि। ऐं बिल्कुलु ग़लति तरीक़ो आहे। इन मार खां इस्लाम रोकियो आहे। छाजे करे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॿार जीअं जो 7 साल जी उमिरि जो थिए उनखे नमाज़ जो चओ। 7 साल जो जीअं ॿारु थिए न, नमाज़ जो उनखे चओ, पीउ उनखे चवे। ऐं जीअं जो इहो ॿारु 9 साल जो थिए त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सख़्ती कयो उनजे मथां। छाजे करे त इहो जेको नंढो ॿारु आहे इहो शरीयत जो मुकलिफ़ हाणे नाहे। ॻाल्हि सम्झो था साईं? शरीयत जो मुकलिफ़ न आहे। शरीयत मुकलिफ़ कहिड़े टाइम थींदो? जंहिं टाइम इहो बालिग़ थींदो। बाक़ी ॿार जे मथां इहा त सख़्ती कई वेंदी जीअं इहो बालिग़ थियण जे क़रीब ई नमाज़ जो पाबंद बि थी वञे ऐं क़ुर बि जेको आहे पढ़ी वञे त उस्ताद जेको आहे सख़्ती करे सघे थो। बाक़ी मार जेकी आहे न ॾिए त बहितर आहे। साईं को ॻाल्हि सम्झ में अचे थी नथी अचे? ख़ैरात गैर मुस्लिम खे खाराइणु कीअं आहे? जाइज़ आहे बिल्कुलु, कंहिं क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे। ख़ैरात कई अथव, पाड़े में गैर मुस्लिम हिंदू रहे थो या अहिड़ी तरह ईसाई रहे थो, तव्हांजो दर अबे जी नियत ते मां 3-4 देगियूं लाथियूं आहिनि त गैर मुस्लिम बि आहे छा इनखे बि उनखे बि खाराए सघो था। इंसानी नाते सां कोई बि जेको आहे नाजाइज़ या हराम अमल न आहे। अगरि को मर्द मथे उघाड़े नमाज़ पढ़े नमाज़ थी वेंदी, बहितर न आहे, नमाज़ुनि जी थी वेंदी। कोई बि मर्द आहे, ऐं असां वटि त सभई अल्हम्दुलिल्लाह मथे उघाड़े आया आहिनि, पर न करणु खपे ईअं। टोपी पायो ऐं टोपी सां ई जेको आहे नमाज़ पढ़ो, कम से कम पगड़ी पाए अचो, पर पगड़ी कम से कम टोपी पाए अचो, पगड़ी पाए त पोइ अञा बहितर आहे। छाजे करे मर्द खे मथे ढकण जो हुकुम आहे नमाज़ जे अंदरि। हूअं बाक़ी खुलियल हुजे जेकॾहिं त कोई बि हर्ज न आहे। बाक़ी नमाज़ में जेकॾहिं बीठा आहियो अदब सां बीहो, एतिराम सां बीहो। कंहिं जाॾो बीहो था? अलाह जाॾो बीहो था। त मर्द जेको आहे नमाज़ जे अंदरि टोपी पाए। बाक़ी जेकॾहिं न पाती नमाज़ थी वेंदी, कोई बि जेको आहे मसइलो न आहे। छा साईं ज़िना जी माफ़ी मिली सघे थी? सची दिलि सां जेको आहे बंदो तौबा करे, ऐं तौबा कहिड़ी त या अलाह हे मां खां जेको गलीज़ कमु थियो आहे, जंहिंजे बारे में क़ुर हकीम अल्लाह ताला फरमाए वला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशा व साअ सबीला। अल्लाह ताला फरमाए ज़िना जे क़रीब ना अचो, ज़िना जे क़रीब ना अचो। अल्लाह ताला फरमाए इहो बुरो रस्तो आहे ऐं तव्हांखे हलाक कंदड़ रस्तो आहे। बिलफ़र्ज़ जेकॾहिं अगरि गुनाह थी वियो आहे त अल्लाह ताला गुनाह जी माफ़ी रखी आहे। सची दिलि सां तौबा कयो, ॿीहर गुनाह जी तरफ़ न वञो। मुमकिन आहे अल्लाह ताला कंहिं हद ताईं तव्हांजो गुनाह खे जेको आहे माफ़ु करे छॾे। साईं नमाज़ुनि जो कफ़ारो छा थींदो? नमाज़ जो कफ़ारो न आहे साईं। नमाज़ कज़ा थी वई आहे त कज़ा पढ़णी पवंदी न, कफ़ारो छा जो आहे? पैसा ॾेई करे जान छॾींदव छा? अच्छा, जीअं कलंदर शहबाज़ ते थींदो आहे। मौलाना मंज़ूर मंगल चयो त असां वियासीं कलंदर शहबाज़ ते, उते जीअं जो वियासीं त पोइ उते 3-4 हिकिड़ा बुज़ुर्ग वेठा हुया। हिकिड़ो वेठो हुयो, ॿियो वेठो हुयो, टियों, यानी तमामु वॾी ॾाढ़ियुनि सां मलंग टाइप, यानी बिल्कुलु मलंग टाइप हुया। असांजो हुते पुछा कयो त असां सभु पाण में आलिम हुयासीं। असां पंहिंजो हुलियो अहिड़ो करे वियासीं त यानी असां आम माण्हुनि वांगुरु लॻूं। पोइ असां वियासीं, असां पुछा कयोसीं बाबा हे छाजे खां वेठो आहे, हे छाजे खां? चए बाबा हे जेको भरिसां वेठो आहे न, इहो हज माफ़ु कराईंदो आहे। वरी जेको भरिसां वारो वेठो आहे नमाज़ूं माफ़ु कराईंदो आहे। वरी जेको हिन पासे वारो आहे इहो रोज़नि खे माफ़ु कराईंदो आहे। असां चयो भला केतिरनि में? चए पैसा वठंदो आहे। पोइ चए मौलाना मंज़ूर मंगल चयो असांजो हिकिड़ो दोस्त हुयो, वॾो चालाक हुयो। चए उन ॾे वियो जेको नमाज़ूं माफ़ु पियो कराए। चए बा उनखे ॿुधाई, चए बा मुंहिंजे सां वॾो मसइलो आहे। चए ॿुधा केतिरो मसइलो आहे? चए मां ज़िंदगी में बि नमाज़ न आहे पढ़ी, हालांकि हुयो त पाण मौलवी। चए ॾिसां हे चवे छा थो बदमाश। चए पूरी ज़िंदगी जूं मां नमाज़ न पढ़ियूं आहिनि। चए यार तुंहिंजो मसइलो तमामु वॾो आहे, तुंहिंजो मसइलो तमामु घणो आहे, पर ठीकु आहे तुंहिंजे मसइले खे हल कंदासीं, पर पैसा कुझु वठंदासीं तोखां। चए केतिरा पैसा? चए 15 या 20 हज़ार रुपया ॾे,
तुंहिंजी ज़िंदगी नमाज़ूं माफ़ु थींदियूं। उन चयो यार अॻे ई मां जेको आहे खसारे में आहियां, वरी 15-20 हज़ार मां काॾां आणियां, 15-20 हज़ार मां काॾां आणियां। चए पोइ घणा तो वटि थींदा? चए यार मां ग़रीब माण्हू आहियां, 3-4 हज़ार रुपया। न भाउ चए ज़िंदगी जी नमाज़ माफ़ु कराईंदो वरी 3-4 हज़ार मां? चए भाउ इन में खीसे में निट में आहिनि इहे मां वटि। चए ठीकु आहे वारा, जेकॾहिं तूं सफ़ा मुस्तहिक आहे त पोइ ठीकु आहे 3 हज़ार ॾेई छॾ, तुंहिंजी ज़िंदगी जी नमाज़ूं असां माफ़ु करायूं था। त साईं अहिड़ा बि मार्केट में माण्हू वेठा अथव। ॾिसो बहरहाल हे ॻाल्हि त असां सभु सम्झी वेंदासीं त जेको इहो वेठो आहे इहा ॻाल्हि थो करे थो बदमाश आहे। छो त अलाह ताला हर हिकु नादान खां नादान मुस्लमान खे बि इहा सलाह थींदी आहे त नमाज़ जो पैसनि सां तालुक़ु छा आहे भला। अगरि नमाज़ असां अदा न कंदासीं त पोइ क़यामत ॾींहुं मुजरिम थींदासीं। बाक़ी जेकॾहिं अगरि तव्हां रोज़ा न आहिनि रखिया, रोज़ा ॾिसो हिकिड़ो बंदो रोज़ा न रखे सघियो, शुगर जो मरीज़ आहे, रमज़ान आयो न त काफ़ी माण्हू रोज़ा न आहिनि रखे सघंदा, पोइ उहे ॾिसंदा आहिनि त हाणे इहे रोज़ा असां अॻिले साल बि रखे न सघंदासीं। यानी हर साल में रमज़ान त अचे थो, हिन साल में रमज़ान आयो मूंखे शुगर हुई, वरी ॿियो रमज़ान अची वियो त बि मुंहिंजी तबियत ठीकु न थी, त हाणे त पोयां रोज़ा बीरियल आहिनि। पोइ हिकु इबादत मां रोज़ा ई हिकु अहिड़ी इबादत आहे जंहिंजो तव्हां फ़िदियो ॾेई सघो था, जंहिंजो तव्हां फ़िदियो ॾेई सघो था। बाक़ी नमाज़ साईं नमाज़ तव्हांखे पढ़णी पवंदी, पोइ तव्हां बीमार आहियो, व्हील चेयर ते आहियो, खट ते सुता पिया आहियो, हर सूरत में तव्हांखे नमाज़ पढ़णी पवंदी। नमाज़ जी माफ़ी कंहिं सूरत में बि क़बूल न आहे। ऐं नमाज़ पैसनि सां बि कफ़ारो बि न हलंदो नमाज़ जो। साईं हिकु शख़्स चवे थो त मूंखे 1000 ॾे 2 कलाकनि खां बाद में 4000 करे वठि, उहो जाइज़ आहे या न? साईं हे हुकुम आहे छा भला 25 दिन में पैसे डबल? हे साईं जुआ हूंदी न पोइ त इहा 1000 रुपयो ॾे 2 कलाकनि खां बाद में 4000 रुपया वठि। हाणे कनि त चङनि जा उभा थियनि था, मुंहिंजा बि कनि उभा थियनि था। 1000 रुपयो वरी फौरी तौरु 3000 मथे। हा साईं फौरी तौरु यादि रहणु खपे त इहा जेके बि सूरतूं आहिनि इहे सभु सटेबाज़ी जुआ या जेकी बि अॼुकल्ह असांजा नौजवान एप्लीकेशन इंटरनेट जे अंदरि इस्तेमालु कनि था, जंहिंमें मुख़्तलिफ़ एप्लीकेशनूं आहिनि। हिकिड़ो दोस्त हुन वटि मां वेठो हुउमि त ईअं वेठे वेठे पोइ मूंखे चई साईं दुआ कर त जहाज़ उड़ी वञे मथे। मां चयुमि त यार जहाज़, मां शायदि अलाए मां उमिरि खां मोटी आहियां, अलाए मूंखे ॻाल्हि थो ॿुधाए, चई साईं दुआ कर त जहाज़ जेको मथे उड़ी वञे। अड़े भाउ जहाज़ काॾे उॾे? मां चयुमि अच्छा। बाद में मूंखे ख़बर पई त हिकिड़ो एड कॾहिं कॾहिं हलंदो आहे फेसबुक ते, उहो जहाज़ जीअं जो हीअं मथे रनिंग कंदो आहे न त उन में पैसा ठहंदा वेंदा आहिनि। अदा ईअं आहे न, तो बि ख़बर आहे? अच्छा, उहो जहाज़ हीअं जीअं जो बुलंद थी वेंदो आहे न, मोबाइल में एप्लीकेशन आहे, जहाज़ जेतिरो मथे ओतिरा मथे पैसा। पोइ मूंखे ख़बर पई, मां इन जहाज़ जी ॻाल्हि थो करे अचे। हा साईं इन जहाज़ जी ॻाल्हि थो कयां। इहो दुआ कर त जहाज़ थोरो मथे वञे। चए जेतिरो जहाज़ हेठो ईंदो ओतिरा पैसा असांजा घटि ठहंदा। त साईं एप्लीकेशन में जेके बि तव्हां 1000 लॻायो था उन ते तव्हांखे 3000 बचनि था, 1000 लॻायो था 5000 बचनि था, या 1000 लॻायो था 20000 बचनि था। हे सभु कुझु नाजाइज़ ऐं सूद जे अंदरि, अच्छा सूद न जुआ जे अंदरि शुमार आहे। हे जुआ जे अंदरि मूंखे त हिकिड़े अहिड़े बि साथी ॻाल्हि ॿुधाई त चए हिकिड़े दफ़े मां छा कयुमि, सिर्फ़ु जेको मुंहिंजे अकाउंट में 300 रुपया हुया, उहे 300 रुपया मां लॻायमि, उन 300 ते 50000 मां ठाहे वियुमि पंहिंजो चंद घंटनि जे अंदरि। पोइ चई साईं लालच बि वॾी हिकिड़ी ख़राबु शइ आहे न। चए मां चयुमि बसि यार ₹1 रुपयो करे पोइ कढंदोमांसि। ₹1 रुपयो करे ॾिसो इंसान खे लालच जेको वॾी तबाह कंदी आहे। हाणे मां उहो नथो चवां त इहो 300 ते जेको हिन 50000 ठाहे थो भलो वठाई, हे बिल्कुलु जुआ जो खेॾियो, आराम पैसो आहे, नाजाइज़ आहे, पर लालच बि वॾी ख़राबु शइ आहे। लालच बि वॾी ख़राबु शइ आहे। चइसि मां चयुमि त बसि कलाक जे अंदरि ₹1 रुपयो ठाहे करे पोइ कढंदोमांसि कैश करे। कि ठका थी वियो साईं, उहे 300 बि विया, 50000 बि वियो, ऐं 15000 ॿिया उहे पैसा बि हलिया विया। हिकिड़े साथी ॻाल्हि कई त जेसि ताईं दुनिया जे अंदरि लालची माण्हू मौजूदु आहिनि त ठग माण्हू कॾहिं बि परेशान न थींदा। जेके लुटमार कंदा आहिनि, जेके धोखेबाज़ी कंदा आहिनि, चए इहे उन टाइम ताईं बुख न मरंदा जेसि ताईं दुनिया जे अंदरि लालची माण्हू मौजूदु आहिनि। छो त लालच हिकु वॾी ख़राबु शइ आहे, ऐं पैसे जी लालच अची वञे त पोइ त इंसान जो अञा दिमाग़ु ख़राबु थींदो आहे। साईं हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो, अलाह ताला जीअं अलाह ताला मुजीब रहमान खे पैदा कयो आहे, उन अलाह ताला मुंहिंजे रिज़्क़ जो ज़िम्मो खयो आहे। ऐं जंहिं ॾींहं में मूंखे जेके पैसा मिलणा आहिनि न, कंहिंजे पीउ में बि ताक़त न आहे मूंखे उहे पैसा खसे करे ॾेखारे, पर तरीक़ो हलाल जो इस्तेमालु कयो। तरीक़ो तव्हां हलाल जो इस्तेमालु कंदो, जंहिं ॾींहं में तव्हांखे 50000 मिलिणो आहे न, अलाह जो कसम 50000 मिली रहंदो। ऐं उन ॾींहुं तव्हां हराम जो तरीक़ो इस्तेमालु कंदो न, उहो 50000 हराम सां बि अची वेंदो। बाबा जंहिं ॾींहं में ख़ुदा जेकी बि रक़म असांजे लाइ मुक़ररु कई आहे उहा मिली रहंदी, उनखे कोई बि रोके नथो सघे। जंहिं ॾींहं में कंहिं मुल्क में सफ़रु करिणो उहो सफ़र बि तव्हां करे रहंदो,
काॾे घुमणो आहे, किथे खाइणो आहे, किथे पीअणो आहे, उहो सभु शयूं तव्हां कंदव। हे अलाह ताला तव्हांजो मुक़ररु जेको आहे सॼो सेटअप जेसिताईं तव्हां मरिया न आहियो अलाह ताला जोड़े छॾियो आहे। त अलाह सां पंहिंजे रब सां मुख़लिस थियो ऐं अलाह सां मुख़लिस कीअं थींदो? अलाह ताला जंहिं बि हराम कमनि खां रोकियो आहे उन खां रुकिजी वञो। अगरि कोई शख़्स अबू बकर सिद्दीक़ जी साबियत जो इनकार करे उन लाइ छा हुकुम आहे? अबू बकर सिद्दीक़ जी साबियत हिन क़ुर खां साबित आहे। जेकॾहिं कोई बि शख़्स अबू बकर सिद्दीक़ जी साबियत जो इनकार करे थो उहो क़ुर जो इनकार थो करे। ऐं क़ुर जो इनकार कंदड़ केरु आहे? यार ॻाल्हाए छो था? मां वेठो आहे न हिते, छो टेंशन था कयो? क़ुर जो इनकार कंदड़ केरु आहे? हा, क़ुर हकीम में कीअं फरमायो? अलाह ताला फरमायो इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह माना। अलाह ताला फरमायो नबी सां गॾु जेको गार में आहे इहो नबी जो साहबी आहे। चओ तूं भले अबू बकर सिद्दीक़ खे साहबी न मञ, हे क़ुर चए थो अबू बकर सिद्दीक़ साहबी आहे। ऐं साहबी बि अहिड़ो साहबी आहे जो साहबिन जो बि सरदार आहे। हा ॻाल्हि दलील सां मथां कोई चवनि साईं साईं तव्हां त दलील नथा ॾियो, दलील ॾियूं था न, क़ुर खां वधीक छा दलील हुजे? साईं क़ुर खां वधीक भला को दलील आहे? क़ुर खां वधीक कोई बि दलील न आहे। अलाह ताला फरमायो गार में नबी सां जेको कठे आहे उहो नबी जो साहबी आहे। ऐं मां चवां थो साहबी आहे पर साहबिन जो बि सरदार आहे। कीअं? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी मरहले में फरमायो मुर्रू अबा बकरिन फलयुसल्ली बिन्नास। तमामु सहाबा मां जेकॾहिं अगरि नबी कंहिंखे मुसले ते बीहारियो अबू बकर सिद्दीक़ खे बीहारियो। होॾां क़ुर जी ताईद, हेॾां नबी जी ताईद। अञा तूं चवंदो मां साहबी। बाबा जेकॾहिं अबू बकर के सिद्दीक़ खे तूं साहबी नथो तस्लीम करे पोइ तुंहिंजो अक़ीदो जेको ख़राबु आहे, पोइ तुंहिंजो मज़हब ख़राबु आहे, पोइ तुंहिंजो नज़रियो जेको ख़राबु आहे। बाक़ी जेकॾहिं कोई बंदो इहा ॻाल्हि करे त मां आसमान खे त मञा थो पर जेको मुंहिंजे घर जे मथां आसमान आहे मां इनखे नथो मञा, त माण्हू चवंदा बेवकूफ़ आहे। बेवकूफ़ आहे पर बेवकूफ़ जो तूं पुटु आहे। आसमान सॼो आसमान आहे। बाबा अबू बकर सिद्दीक़ के साहबी जेको आहे अलाह ताला क़ुर हकीम में नोट करायो आहे। बाक़ी हाणे कोई बंदो नथो मञे, उहो पाण जेको पंहिंजो क़यामत ॾींहुं वबाल ॾिसंदो ऐं ख़सारो ॾिसंदो। बाक़ी यादि रहणु खपे त नबी सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जे अंदरि हाणे ॾिसो गारे सोर जेको आहे अलाह ताला तव्हांखे ज़िंदगी में ॾेखारींदो। गारे सोर जेको मके में आहे उहो अलाह ताला तव्हांखे ज़िंदगी में ॾेखारींदो। तव्हां उनखे मां ॾिसो मुंहिंजी जवानी छा आहे, मां 27 साल जो आहियां। 27 साल मुंहिंजी उमिरि आहे, तबी मां गारे सोर खे जॾहिं ॾिसां पियो त 1400 उते ॾाका आहिनि। ऐं हिन टाइम अर्बन जेको आहे ॾाकनि खे सिधो कयो आहे जीअं माण्हू आसानी सां मथे वञी करे गारे सोर में चढ़ी सघे थो। ऐं मां चवां थो जेकॾहिं 1400 साल यार पोइ वञूं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर सिद्दीक़ जे कुलनि ते अबू बकर सिद्दीक़ केतिरे वॾे हिमत सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे गार ते पहुचायो यार। हिन ज़माने में असांजी 27 साल उमिरि, जवानी आहे, फुल जवानी आहे, पर यकीन कयो मूंखे हिमत न पई थी सघे त मां गारे सोर ते वधीक असां मथे पहुचूं। एतिरो फ़ासिलो आहे, घटि में घटि 2.5 कलाक माण्हू खे पैदल लॻी था वञनि। हाणे कम से कम कुझु रस्तो बि सेट कयो अथऊं, ॾाका बि सेट कया अथऊं, यानी हथ विझण जी जॻह बि आहे जो तव्हां आसानी सां मथे चढ़ी वञो। 1400 साल पोइ वञो त सिर्फ़ु पथर ई पथर आहे। ऐं अबू बकर सिद्दीक़ इन हेठि जेको आहे पहाड़ी खां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे गारे सोर ताईं पहुचायो आहे। ऐं 1400 साल खां बाद में तूं चवंदो मां साहब बि नथो वञा, तूं भले न मञ, भले तुंहिंजो पीउ बि न मञे, कोई फ़र्क़ु न पवंदो। हा थोरी फ़र्क़ु पवंदो आहे। कोई जेकॾहिं साहबी खे अबू बकर सिद्दीक़ खे नथो मञे, हज़रत उमर साईं खे नथो मञे, हज़रत उस्मान साईं खे नथो मञे, बाबा इन साहिबनि जे शान जे अंदरि फ़र्क़ु थोरी ईंदो। इन साहिबनि जे शान जे अंदरि कहिड़ो फ़र्क़ु ईंदो? इन साहिबनि जे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़ुर फरमायो त अल्लाह ताला इन सभिनी खां राज़ी आहे। नबी फरमायो अबू बकर सिद्दीक़ जन्नती आहे, हज़रत उमर जन्नती आहे, उस्मान जन्नती आहे, अली जन्नती आहे। ऐं फरमायो मुंहिंजे सभिनी साहिबनि सां अल्लाह ताला जन्नत जो मामलो कयो आहे। कंहिं फरमायो आहे? नबी फरमायो आहे। इहे ॻाल्हियूं असांखे ॿुधाईंदा आहिनि न त बाबा असां त जेको आहे हज़रत अली साईं खे इमाम था तस्लीम कयूं। ऐं पुछा कयूं बाबा ठीकु आहे हज़रत अली साईं खे तव्हां इमाम जेको आहे तस्लीम कयो था, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में तव्हांजो छा हुकुम आहे? चवंदा साईं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे अल्फाज़ असांजी अखियुनि ते, हीअं नबी असांजो नबी आहे अखियुनि ते। त मां चवां थो अड़े अल्फाज़ जेको आहे काफ़ी सख़्तु निकिरंदा ज़बान खां। मां चवां थो जॾहिं तव्हां चओ था नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान हीअं असांजी अखियुनि ते आहे, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो फ़रमान तव्हांजे अखियुनि ते छाजे कान आहे जो नबी फ़रमायो अबू बकर सिद्दीक़ जन्नती आहे ऐं मुंहिंजे मुसले ते बीहारियोसि ऐं नमाज़ पढ़ायोसि, चओ असां अबू बकर सिद्दीक़ खे इमाम तस्लीम कयूं था, चओ। बाक़ी हे कहिड़ी अटकलबाज़ी आहे? नालो अहलुल बैत जो इस्तेमालु कयो था ऐं तोहीन जेको आहे साहबा ई कयो था। बाबा नबी जो हर हिकु फ़रमान सचो आहे न आहे? साईं सभु सचो आहे। त पोइ इनखे मञो।
जेके चवंदा न असांखे असांजो इमाम हज़रत अली साईं, असां इमाम हसन खे जेको इमाम तस्लीम कयो हूंदो आहे, इमाम हुसैन खे, बाबा इहे सभु जेको साहबी जेके असांजे लाइ क़ाबिल एतिराम आहिनि। इहा कहिड़ी ॻाल्हि आहे, तूं हज़रत अली साईं खे तस्लीम करे, इमाम हसन खे तस्लीम करे, इमाम हुसैन खे तस्लीम करे, ऐं चवे त मां अबू बकर ऐं उमर ऐं हज़रत उस्मान खे नथो तस्लीम कयां। इन्हनि खे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तस्लीम कयो आहे, इन्हनि ते एतमाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो आहे। बाबा साहबिन ते जेको एतमाद आहे उहो कीअं कयो, नबी कयो न। यार मुसले ते बीहारियूं, हे एतमाद आहे। लौकान बादी नबियुनि लकान उमर फरमायूं, हे एतमाद आहे। फरमायूं मुंहिंजूं ॿ न्याणियूं जंहिंजे निकाह में आहिनि उहे उस्मान बिन अफ़ान रज़ियल्लाहु ताला अन्हु। नबी जूं ॿ न्याणियूं कंहिंजे निकाह में आहिनि, हज़रत उस्मान साईं जे निकाह में आहिनि। त यार इन खां वधीक छा एतमाद थींदो। ॾिसो अलाह ताला कुझु अकुल बि त ॾिनो आहे इंसान खे न, इंसान पंहिंजे अकुल मां सोचे। यार हे जेके अॼुकल्ह कुझु अहिड़ा माण्हू जेके मेंबरनि ते वेही करे असांखे बेवकूफ़ बनाइनि था, कहिड़े एतबार सां बेवकूफ़ बनाइनि था। अलाह ताला हर कंहिंखे अकुल ऐं सम्झ ॾिनी आहे त दीन खे पढ़ो ऐं दीन खे सम्झो। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। टच मोबाइल जो इस्तेमालु करणु कीअं आहे। टच मोबाइल जो इस्तेमालु करणु ठीकु आहे जेकॾहिं उनखे सही इस्तेमालु कयो था। उनजो नंढो मिसाल मां ईअं ॾियां, बंदूक खे इस्तेमालु करणु कीअं आहे। कोई पुछा करे बंदूक खे इस्तेमालु करणु कीअं आहे। बंदूक खे जेकॾहिं वठो था पंहिंजी हिफ़ाज़त लाइ उनखे इस्तेमालु कयो था, पोइ तव्हांजी जान खे ख़तरो आहे, उनजे लाइ जेकॾहिं तव्हां वठी करे आॾो को तव्हांखे मारण जे लाइ या उनजे लाइ तव्हां हथियार वठी करे रखो था, बिल्कुलु जाइज़ आहे। बाबा हे बंदूक मां ख़रीद कई आहे पर मां पंहिंजी जान जी हिफ़ाज़त लाइ, हे बिल्कुलु जाइज़ आहे त इहा ई बंदूक न। वरी इन बंदूक खे जेकॾहिं कोई ख़रीद करे त मां राति जो चोरी कंदुमि, राति जो मां डाको हणंदुमि, त बाबा इन जो इहो ख़रीद जेको आहे नाजाइज़ रहंदो, ग़लति रहंदो। त हे जेकी मोबाइल आहे, हे अलाह ताला नेमत जे तौर ते अलाह ताला हिन खे जोड़ियो आहे। पोइ हिन में शर बि आहे, हिन में भलाई बि आहे। जेकॾहिं हिन खे ग़लति इस्तेमालु कंदो क़यामत ॾींहुं हिसाबु ॾींदो, जेकॾहिं हिन खे दुरुस्त इस्तेमालु कंदो अलाह ताला जी नेमत आहे, हिन मां फ़ाइदो वठो। फ़र्क़ु सिर्फ़ु इहो ई आहे त जेकॾहिं सही इस्तेमालु थिए थी इस्तेमालु कयो, जेकॾहिं सम्झो था असां सही इस्तेमालु नथा करे सघूं पोइ खपाए छॾियोसि, पोइ तव्हां इस्तेमालु बिल्कुलु बि न कयो। छा साईं जन्नत में मोबाइल हूंदी या न हूंदी, मथे हलो साईं पोइ ख़बर पवंदी। हिकिड़ो हरमायो न हिते वॾो हुके जो वॾो शौक़ीन हुयो, हिते शदादकोट जी ॻाल्हि न आहे पर काथां ॿिए हंधि जी ॻाल्हि आहे, हुके जो ॾाढो शौक़ीन हुयो। पोइ मौलवी चवनि पिया न जन्नत में अलाह ताला हर शइ खे अलाह ताला जेकी शइ चाहींदो अलाह ताला जन्नत में ॾींदो। जी साईं, हा बसि इहो आख़िरी में जवाबु ॾियूंसि था। उन इहा बंदे ॻाल्हि कई त मौलवी साहिबु तक़रीर करे पियो न मेंबर ते, चए बाबा जन्नत में अलाह ताला हर नेमत हर हिकु इंसान खे अता कंदो। पोइ उन मौलवी खे चयो यार मां हुके जो ॾाढो शौक़ीन आहियां, ॿुधा त भला जन्नत में मूंखे हुको मिलंदो न मिलंदो। मौलवी साहिबु ॾिठो यार सफ़ा हे को बेवकूफ़ आहे, हे सफ़ा गलीज़ शइ खे जेको आहे जन्नत में अंदरि एंट्री कराए थो। चइबो आहे हिकिड़े शर्त ते हुको मिलंदो हुते। चए कीअं, चए जेको टांडो आहे न उहो जनम मां खणी ॾे। पोइ चए ना बाबा न मां छो टांडो खणी ईंदो, मूंखे न खपे हुको। बाबा ॻाल्हि हिकिड़ी आहे त अलाह ताला क़ुर हकीम में फ़रमायो त जेकी इंसान जी चाहत हूंदी उहा शइ असां उनखे अता कंदासीं। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो दुनिया जी सभु शयूं, दुनिया जूं जेके बि शयूं आहिनि जंहिंखे बंदो इस्तेमालु करे थो न, त इन खे जन्नत में इंसानु ईअं महसूसु कंदो जीअं तव्हांजो हिकिड़ो बहितरीनु महल ठहियलु हुजे, उन महल में हिकिड़ी बाल्टीन पायखाने जी पई हुजे, त छा इहो महल वणंदो। चए दुनिया जो सॼो सामान जन्नत जे मुक़ाबले में ईअं महसूसु थींदो। तव्हां सिर्फ़ु मोबाइल जे चकर में लॻा पिया, अलाह ताला उते हज़ारे नेमतूं जोड़े छॾियूं आहिनि। मोबाइल जी ज़रूरत सही आहे हिते आहे दुनिया में। आलनि कपिड़नि सां निमाज़ थी वेंदी या न थी वेंदी, जेकॾहिं ओघड़ ज़ार नथी थिए त पोइ आले कपिड़े सां निमाज़ थी वेंदी, कोई बि मसइलो न आहे। पर बहितर पोइ बि न आहे सुकाए करे पोइ नमाज़ पढ़ो। साईं तव्हां वटि निमाज़ काएं बजे थींदी आहे, तव्हां सभिनी खे ख़बर आहे। हे लॻे थो इंटरनेट ते जेके साथी ॾिसंदा न उहे, साईं निमाज़ जेको असां बयानु शुरू कंदा आहियूं 1 बजे, ऐं निमाज़ कॾहिं कॾहिं बयानु खां हलंदा आहियूं 1 बजे बयानु स्टार्ट कंदा आहियूं, 2:05 ते बि बयानु ख़तमु थींदो आहे, 10 मिंट ते बि ख़तमु थींदो आहे, पोइ जेको आहे निमाज़ शुरू थींदी आहे। हीअ असांजी नमाज़ जो टाइम टेबल आहे। ऐं प्लस में एड्रेस बि यार ॿुधाए छॾियूं था। काफ़ी साथी अचनि था, हर कंहिंखे अलॻि अलॻि जेको आहे वाइस करिणो थो पए। असांजी जेकी हीअ मस्जिद आहे शदादकोट में आहे, सिटी शदादकोट कंबर जे क़रीब आहे। ऐं जंहिंजो जेकॾहिं कोई बि साथी इंटरनेट ते जेके ॾिसनि था बयानु ॿुधणु, जेकॾहिं अगरि फौरी तौरु मस्जिद में अचनि था त पोइ उहे कोटू मोटू चौंक ते जंहिंजो लहनि त पोइ मस्तोई माला जे अंदरि अचनि। मस्तोई माला हीअ असांजो इलाइक़ो आहे। मस्तोई माला में मशहूरु जेको इलाइक़ो आहे 20 सेक्शन थाणो, हली करे 20 सेक्शन थाणो मथां ख़तमु थी वञे, छो त लॻो पियो आहे छोरो यार छा कोरट ठाहींदा छा था ठाहिनि अंदरि, हा यानी चवंदा हिते ॿियो कुझु जज जो घर ठाहींदासीं। 20 सेक्शन थाणो फ़िलहालु आहे, हली करे अॻिते हटिजी वञे त ॿी ॻाल्हि आहे। वरना हे जेको असांजो महलो आहे हे अलीआबाद महले सां मशहूरु आहे। ऐं हिते मुदस्सिर जामिया मस्जिद आहे,
हिते असां नमाज़ पढ़ाईंदा आहियूं। असांजो टाइम जेको आहे 1 बजे बयानु स्टार्ट आहे ऐं 2 बजे असांजो बयानु या 2 लॻी 5 मिंट ते या छिके 10 मिंट ते बयानु क्लोज़ थी वेंदो आहे। इन खां बाद में नमाज़ शुरू थी वेंदी आहे। त साईं सभु ॻाल्हियूं तव्हांजे लाइ न हुयूं जेके असांखे साथी ॿाहिरि मुल्कनि खां ॿाहिरि शहरनि खां ॾिसनि था ऐं पोइ हर हिकु साथी वाइस कंदो आहे साईं ॿुधायो तव्हांजी मस्जिद किथे आहे, टाइम छा आहे। त उनजे लाइ मां सोचियुमि हिकिड़ी क्लिप ठाहे करे न होएगा न रोएगा। वाखिरु दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।